संतन जा अनमोल वचन। दुनिया जा माण्हू सदगुरुनि खां केवल हिन लोक जा ही सुख घुरंदा आहिनि। सच्चा सुख नाम जो कोई नथो घुरे, जबकि ॿिन्ही लोकनि में नाम जो सुख ही कम ईंदो। संत बाबा थारिया सिंह जी, साईं जन महाराज, अदी अम्मा राधा देवी जी, ट्रेजर विहार, इंदौर। संतन जा अनमोल वचन। अगर ब कागर हिक ॿिए जे मथां रखिया पिया हुजनि त थोड़ी सी हवा भी अचण सां उहे अलॻि अलॻि उॾामी वेंदा, ऐं अगर उहे हिक ॿिए सां जुड़ियल हुजनि त हवा लॻंदी त जाॾे भी वेंदा साण वेंदा। उन ही प्रकार अगर गुरसिख जो मन भी गुरुअ जे चरणनि सां जुड़ियल हुजे त दुखनि जी केतिरी भी हवा लॻे हू गुरुअ खां विछड़ंदो न। संत बाबा आनंद सिंह जी, अदी अम्मा राधा देवी, ट्रेजर विहार, इंदौर।